असां रत ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं, साईं जे लाइ मरण जे लाइ बि तयारु आहियूं। जामोट हाउस मटियारी ते जितां GDA अॻवान सैयद जलाल शाह जामोट जे तरफ़ां जेको ही काफ़िलो आहे कुछ ही देर में हैदराबाद जे जलसेगाह ॾांहुं रवानो थींदो। इन में इन जी जेका अॻवानी आहे सैयद ज़ैन शाह जामोट कंदो ऐं हितां जेके हुर्र आहिनि उहे ऐं GDA जा उम्मीदवार जा जेके वोटर आहिनि सपोर्टर आहिनि उहे वॾी तादाद में हिते पंप ते गॾु थी रहिया आहिनि। हितां खां ही काफ़िलो जेको सवें गाॾियुनि जी सूरत में GDA जो जेको हैदराबाद में रचियल जलसो आहे असांखे पीर सिंह सरदार जो सॾु थियो आहे, हुकुम थियो आहे जंहिं ते असीं हुर सभु पहुची विया आहियूं। असांजो इन ते आहे त जेका इहा इलेक्शन कमीशन थी आहे सा ग़लति थी आहे ऐं धांधलियूं थियूं आहिनि ऐं को बि असांजो उम्मीदवार न चाढ़ियो अथनि। इन जे लाइ पीर सिंह जे सॾ ते असीं पहुता आहियूं। जेको हुकुम की असीं रत ॾियण लाइ तयारु आहियूं। वञूं पिया धरणे में ऐं इंशाअल्लाह ताला जेके असांजे उम्मीदवार था सैयद हाजी जलाल शाह खटियो आहे उन जी सीट वापसि वठी पोइ वरंदासीं जेसीं ताईं पीर साहिबु चवंदो। असां रत ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं, साईं जे लाइ मरण जे लाइ बि तयारु आहियूं। शाह सां बि नाइंसाफ़ी थी वई आहे। जेको भेज पागाड़ा जो हुकुम आहे साईं जिन जे हुकुम ते असां इंशाअल्लाह जीत थींदी, पागाड़े जी जीत थींदी। जेके वोट लिकाया विया आहिनि नाइंसाफ़ी कई वई आहे। पीपल्स पार्टी वारनि सदाईं भेज पागाड़े सां नाइंसाफ़ी कई आहे। हाणे बेवाजिबीअ जो ऐं नाइंसाफ़ीअ जो अॼु पलांद थींदो। भेज पागाड़ा असांखे आज़ादी खपे, असांखे हिननि खां आज़ादी खपे।